साइंस फिक्शन फिल्मुनि ऐं कहाणियुनि में कुझु किरदारनि खे ज़माने हाल खे छॾे माज़ी या मुस्तक़बिल में वेंदे ॾेखारियो वेंदो आहे ऐं केतिरा ई साइंसदान आहिनि जेके इन शइ ते यकीन रखनि था, पर हांगकांग जे साइंसदाननि जी दावा आहे त ईअं नामुमकिन आहे। साइंसी कहाणियुनि में त डिघे वक़्त खां इहो तसवुरु पेश कयो पियो वञे ऐं इन मौज़ूअ ते केतिरियूं ई हॉलीवुड फिल्मूं बि ठही चुकियूं आहिनि जिन जे किरदारनि खे ख़ासि मशीन ज़रिए मौजूदा वक़्त खां अॻिते या पोइ ते घुर्बल दौर में मोकिलियो वेंदो आहे। अहिड़ी मशीन खे टाइम मशीन चयो वेंदो आहे ऐं अहिड़े अमल खे टाइम ट्रेवल जो अमल चवंदा आहिनि। पर हांगकांग जे तबैयात जे माहिरनि हिकु तहक़ीक़ में चयो आहे त वाहिद फोटान ज़र्रो आइंस्टाइन जे इन नज़रिए खे साबित करे थो त रोशनी जी रफ़्तार खां वधीक तेज़ रफ़्तार का ॿी शइ नथी थी सघे। तंहिं करे साइंसी कहाणियुनि में पेश कयल वक़्त जे सफ़र वारो तसवुरु नामुमकिन आहे। हिकु साइंसी नज़रिए मूजिबि रोशनी पैकेटनि जी सूरत में सफ़र कंदी आहे ऐं रोशनी जे हर हिकु पैकेट खे फोटान जो नालो ॾिनो वियो हो। फोटान ज़र्रो क्लासिकी बरक़ी मक़नातीसी लहरुनि जी काइनात जे ट्रैफ़िक क़ानून जी पाबंदी करे थो। साइंसदाननि जी टीम मूजिबि 10 साल अॻु ऐलान कयो वियो हो त वक़्त में सफ़र मुमकिन थी सघे थो। साइंसदान उन नतीजे ते तॾहिं पहुता हुआ जॾहिं हुननि के मख़सूस ज़रिए में बसरी लहरुनि जी रोशनी खां तेज़ रफ़्तार खे दरियाफ़्त कयो हो, जेतोणीकि बाद में उहो रुगो नज़र जो दोखो साबित थियो हो। प्रोफेसर डू शेंग वांग मूजिबि जेतोणीकि हाणे हिन बहस जो ख़ात्मो थियणु घुर्जे, पर इंसान जी दिलि में वक़्त में सफ़र करण जी ख़्वाहिश मौजूदु रहंदी ऐं साइंसी कहाणियुनि ऐं फिल्मुनि में बि इन मौज़ूअ ते घटिताई कोन ईंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk